हुनखे वेठे खारायूं। जेसीं हुन वरी पंहिंजे चांवर खणी आई पंहिंजे कपिड़नि खे हणणु शुरू करे ॾिना त कपिड़नि खे त खाओ खाओ। त माण्हुनि पुछियोसि त तूं छाजे लाइ पोइ इहो कपिड़नि खे हणी? चई सवेलो आयुसि त कंहिं पुछियो बि कोन ऐं न ई का सलाह कयूं। आऊं वियो आहियां सो वरी कपिड़ा वपिड़ा पाइबा त हाणे इज़त मुंहिंजी न वई पर हिन कपिड़नि जी तव्हां कई आहे। तंहिंजे करे जेको आहे सो तव्हां जेके लाइक़ु आहियो माण्हूअ जे लाइक़ु कोन आहियो। तव्हां आहियो कपिड़नि ऐं शाहूकारीअ जा लाइक़ु ऐं उन खां वधीक पसंदि करियो माण्हुनि खे कोन था करियो। छाकाणि त पहिरीं आम हुअसि त तव्हां मूंखे पुछो बि कोन। हींअर जेको आहे सो वठी मूंखे वरी सोफ़ा सेट ते विहारे ऐं इज़त कई अथव असां सिर्फ़ु हिन कपिड़नि ऐं हिन घोड़ जे करे। ऐं इहो बुज़ुर्ग चई ऐं उतां मोकिलाए हलियो आयो ऐं इहो क़िसो हिते ख़तमु थियो। माशा अल्लाह वरी ॿिए दफ़े वरी ॿियो